अस्सलाम वालेकुम साईं। हिते हुसैन साईं जो ही तहरीर रखियल आहे त उन भाई कहिड़ी ग़लती कई आहे जो जंहिंजे करे हुनजे गॾु सभु तक़रीबन पइजी विया आहिनि ऐं हुनजी वज़ाहत बि ॾींदो। पर क़ुरान शरीफ़ में अलाह ताला हुनजे अंदरि इब्लीस जे अंदरि जेको गुरूर ऐं तकबर हुयो त मां सभिनी खां अफ़ज़ल आहियां, उनजे करे जन्नत मां ॿाहिरि कढियो वियो। सजदो त हुन बहानो बणायो न करण जो। ऐं हिकिड़ी ॿी गुज़ारिश मां कंदो रहां साईं चवंदा छो त हिन में जेका ज़ाल तलाक ॾिनल वांगुरु आहे उन सां बि ॼण हमदर्दी आहे ऐं जेको आहे सो काई हुन में नबी जी गुस्ताखी न आहे। सो थोरो तसली सां जेकॾहिं थोरो गौर कयो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ज़ाल सां तशबीह ॾिनी वई आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा हिकिड़ी नबी जी माना तज़लील आहे, न की इज़त आहे। अच्छा हलो तव्हां तमसील वठो था या काई शइ वठो था त ठीकु आहे। उनखां पोइ तलाक ॾिनल ज़ाल वांगुरु हाणे तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे तव्हांखे त क़ुरान शरीफ़ में उन औरत जी लाइ जेको ज़िक्र आहे तलाक जो उन खे बि वाज़े तौर ते पढ़ी वठो त जॾहिं औरत तव्हांजे चए ते न लॻे तव्हां बिस्तरो अलॻि कयो, अञा चए ते नथी लॻे त उनखे मतिलबु मार ॾियो थोरी, पर उनजे चहिरे ते धकु न हणो। अञा नथी जेकॾहिं उहे कम छॾे जेके हुन ग़लति करणु शुरू कया आहिनि ऐं तव्हांजे मिज़ाज खां ॿाहिरि आहिनि त पोइ तव्हां हुनखे तलाक ॾेई छॾियो। ठीकु आहे। इन जो मतिलबु आहे त जेका तलाक़ी याफ़्ता औरत हूंदी आहे उनजो करेक्टर जेको आहे सो उहो लेस हूंदो आहे, यानी कि करेक्टर जी दुरुस्त न हूंदी आहे, तॾहिं मजबूरन मुड़ुसु उनखे तलाक थो ॾे। न त अलाह ताला त तलाक खां त मना कई आहे ऐं बार बार थो चए त तव्हां तलाक ॾियण खां पोइ 3 हेज़ पाण वटि बीहारियो ऐं घर जे कमनि कारण में मशवरो वठो ऐं मन पाण में ठही वञो। अलाह ताला रहम करण वारो बख़्शण वारो आहे। सॼो क़ुर तव्हां पढ़ो बेशक। उनखां पोइ तव्हां ॾिसो त माना उन औरत खे तलाक जे ज़िमरे में अलाह ताला पेश कयो आहे जेका करेक्टर जी सही न हुजे ऐं तव्हां था चओ त ज़ाल तलाक वांगुरु निकितो घर मां। इन में हज़रत आदम अलैहिस्सलाम जी कहिड़ी इज़त आहे जेका तलाक जे मसइलनि ताईं ज़ाल पहुची वञे त उहा ज़ाहिरी ॻाल्हि आहे करेक्टर लेस आहे न, बदकिरदार औरत आहे न। जॾहिं एॾो सारो आख़िर इंसानु मजबूर थो थी पए उनखे तलाक ॾियण ते। इस्लामी तलाक मूजिबि असां ॻाल्हि था कयूं। उनखां पोइ तव्हां ॾिसो मथे पहिरीं लाइन में आदम खां पलांद वरितईं, ठीकु आहे। उन जॻह हिकिड़ो लफ़्ज़ लिखियलु आहे वाह जो आदम खां इब्लीस पलांद वरितो। वाह जो लफ़्ज़ आहे उहो कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे साईं? जंहिंजी तव्हां हिमायत कंदा आहियो या जंहिंजी तव्हां मुखालफ़त कंदा आहियो, ठीकु आहे न। इन जो मतिलबु आहे त तव्हां शैतान जे अमल खे वाह जो चयो आहे। वाह जो शैतान कमु कयो साईं, कमाल जो कमु कयो। जीअं चइबो आहे तॾहिं असां हुन में इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं हुनखे असांजे कम खे बि असां साराईंदा आहियूं ऐं हुन कम खे सुठो अमल चवंदा आहियूं या सुठो चवंदा आहियूं, तॾहिं हुन लाइ वाह इस्तेमालु कबी आहे। ऐं तव्हां था चओ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन वालिद जेको सॼी काइनात जे पैदा थियण जो हिकिड़ो मुवजिद या सबबु बणिजे थो पियो, अलाह ताला उन जे वसीले सभिनी इंसाननि खे जेको आहे सो हिन दुनिया में आंदो ऐं उन आदम जे लाइ अहिड़ा इस्तेमालु करण त तलाक मिलेसि ज़ाल तलाक वांगुरु माना कढी वञनि तव्हां, अहिड़ो त को मसइलो कोन्हे मुंहिंजा मिठा। उनखां पोइ तव्हां ॾिसो त अलाह ताला चए थो त मां हिनखे असां माफ़ीअ जूं आयतूं हुनखे सेखारियूं जेका हुन पढ़ियूं त असां माफ़ु कयूंसीं। ठीकु आहे। रबना ज़ुल्मना अनफुसना पूरी क़ुर में आयत आहे। शैतान जी ताईं माफ़ी वरिती आहे छा? इन खां पोइ अलाह ताला वटि हिकिड़ी हिकमत हुई त मां हिकिड़ो तरीक़ो कढी ऐं उनखां पोइ हिनखे जन्नत, उनखां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे इंसानियत जो पहिरियों बाबा सॾाईं ऐं न छड़ो उहो पर उनखे नबूअत ऐं रिसालत मिली। हिते अञा न पर अॻिते हली हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मिली। ठीकु आहे न साईं। त जेका ज़ाल तलाक हूंदी आहे वरितल उहा वरी कंहिं ॿिए मुड़ुस सां वञी शादी कंदी आहे, उनखां पोइ उनखे माफ़ी मिलंदी आहे ऐं पोइ साॻी वरी औरत माना पहिरें मुड़ुस सां शादी करे सघे थी। जॾहिं उहो ॿियो मुड़ुसु शादी करे या तलाक ॾे उनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां वरी कंहिं ॿी ख़ामीअ सबबु
उन खां पोइ वरी चांस मिले ऐं हू वरी रिश्तो मोकिले पहिरियों मुड़ुसु त पोइ थी सघे थी शादी। हाणे तव्हां हिकिड़ी सतही शयुनि खे आदम अलैहिस्सलाम जहिड़ी अज़ीम नबीअ सां वञी मिलारायो आहे शाइरी में, छा मौज़ू खुटल आहिनि छा असां वटि समाज में? सो महिरबानी करे मुंहिंजा मिठा, इन में तव्हांखे जेकॾहिं काई ग़लती नज़र नथी अचे, असां जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ जी उन वालदा जे लाइ जेका हिकिड़ी बदचलन हुजे वालदा, ऐं उनखे पंहिंजे मुड़ुस तलाक ॾिनी हुजे, उन बदचलनी साबित थियण खां पोइ ऐं उन खां पोइ वरी असां उन जे नौजवान पुट खे चऊं वाह जो माणे तलाक वरिती, किरदारु जहिड़ो हुयुसि ओड़ो ई कयो वरितईंसि, वारे पीउ बि वाह जो पलांत वरितुसि, हालांकि हुनजे पीउ बि सही हो, हुनजी वालदा जो करेक्टर बि सही न हो, उनजे बावजूदि हुनखे पंहिंजे पुट खे पीउ जी इन माउ जे इन मेणे ते गुस्सो ईंदो ऐं उन मथां विड़ी पवंदो। ही माउ ऐं पीउ जो किस्सो न आहे मुंहिंजा मिठा साईं, ही अलाह जे नबी ऐं रसूलनि जो किस्सो आहे। इनखे आम रवाजी ज़िंदगी सां तशबीहूं ॾियणु सो या इस्तारनि में पेश करणु, इहो बिल्कुलु हिकिड़ो बद अख़लाक़ीअ जे दायरे में अचे थो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसुनि मूजिबि या असांजे क़ुरान जी तइलीमात मूजिबि नबियुनि जे इन अज़मतुनि खां इनकार करण जे ज़िमरे में अचे थो, उहो एतिराम ऐं इज़त न करण जे ज़िमरे में अचे थो। माफ़ी वरितियूं सुठी ॻाल्हि आहे, पर माफ़ी वठण जो तव्हां गौर कयो, सिर्फ़ु तरीक़ेकार ॾिसिजो ज़रूरु। माज़रत कयां थो, सिधो सो बाबा चइबो आहे त साईं मूंखां दिलि आज़ारी थी आहे, छाजी दिलि आज़ारी थी आहे माण्हुनि जी, सिधी ॻाल्हि कर साईं मूंखां ग़लती सां लिखिजी वियो आहे ग़लति कलाम जेको मां हाणे गौर कयो आहे, ऐं मां तहे दिलि सां न छड़ो तव्हां सभिनी खां माफ़ी वठां थो, जेके अहले दिलि आहियो, अहले दीन आहियो, जेकी असांजी इस्लाह कयो था वेठा, ऐं मां अलाह जे उन बारगाह मां अलाह खां बि माफ़ी वठां थो, अलाह साईं कंदो त मूंखे अॼु खां वठी शेर मां कढी थो छॾियां पंहिंजी शाइरी मां, त पोइ हिकिड़ी माण्हू सम्झंदो आहे त यार दिलि सां हिकिड़ी माफ़ी वठे थो त बहितर आहे त उनखे जेको आहे सो रफ़ू दफ़ू कजे या छॾिजे, छो त तहे दिलि सां माफ़ी वठणु अलाह खे क़बूल आहिनि। अलाह चए थो केॾा बि गुनाहगार हुजो मूंखां दिलि सां हिकु दफ़ो माफ़ी वठो, उन कम खे ॿीहर न कयो, मां माफ़ु करे छॾिंदुमि। असां या तव्हां केरु थींदा माफ़ु न करण वारा, पर तहे दिलि सां माफ़ी वठण जो तरीक़ेकार बि ग़लति, शेर खे पेश करण जो ग़लति, शैतान खे वाह जो कमु चवणु ग़लति, आदम अलैहिस्सलाम खे तलाक़ी याफ़्ता औरत खे चवणु उहो बि ग़लति, ऐं तव्हां था चओ त साईं काई बि ग़लती कोन्हे। अलाह साईं असां सभिनी खे हिदायत ॾे मुंहिंजा मिठा। अस्सलामु अलैकुम।